घोड़ाबारी लग सिंधु दरिया जे बचाव बंदि ते जानवरनि जी पालना खाते पारां लॻायल वेटनरी रिलीफ कैंप तां मोटंदड़ वेटनरी डॉक्टरनि शोएब लुंड ऐं नील कुंत खां नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते पीर पठो लॻ मोटरसाइकिल, क़ीमती मोबाइल ऐं हज़ारें रुपया रोक रक़म फुर करे फरार थी विया। हद जी पुलिस खे इतला करण बावजूद पुलिस का भी कार्रवाई करे नाहे सघी। मज़कूरा फुरवा के ख़िलाफ़ मखदूम वेटरनरी वेलफेयर एसोसिएशन पारां डिप्टी डायरेक्टर वेटरनरी ऑफिस मकली खां नेशनल प्रेस क्लब ठटो ताईं एहतजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते तकरीरूं कंदे डॉक्टर मंज़ूर गरमाणी, ग़ुलाम मेहदी वेसर, अयाज़ अली सुमरो, डॉक्टर ज़मीर सहतो, लतीफ़ गोपांग ऐं ॿियनि चयो त संदन स्टाफ महफ़ूज़ नाहे रहियो। इमरजेंसी ड्यूटी कंदड़ वेटरनरी डॉक्टर ऐं पैरामेडिकल अमलो सख़्त परेशान आहे। हिन खां अॻु बि संदसि अमले खां फुर कई वई पर पुलिस का भी कार्रवाई न कई। हिननि चयो त फ्लड रिलीफ कैंप घोड़ाबारी मां चोपायो माल जो इलाज करे वापसि मोटंदड़ डॉक्टर नील कुंत ऐं शोएब लुंड खां मोटरसाइकिल, पैसा ऐं मोबाइल फोन फुर करे विया, जंहिं सबबु वेटरनरी डॉक्टर ऐं अमलो अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार आहे। खान फ्लड इमरजेंसी जो कमु कीअं थी सघंदो? इन्हनि रिस्क अलाउंस ॾियण समेत एसएसपी ठटो खां मुतालबो कयो त फौरन नोटिस वठी संदसि खाते जे डॉक्टर ऐं ॿिए अमले खां फुर थियल मोटरसाइकिल, रोक रक़म ऐं मोबाइल फोन वापसि कराए ॾोहारियुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे संदसि अमले खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे, जीअं संदन अमलो बहितर कमु करे सघे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज जारी रखंदासीं। तूं चओ मां पुछां, तूं चओ मां पुछां, तूं चओ मां लुछां, पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, तूं कंहिंखे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मां न रुगो, ऐलान हज़ारे मां न रुगो। जी त दोस्तो, ये अॼु असां सभु वेटनरी डॉक्टर ऐं पैरावेट वारा जेके गॾु थिया आहियूं, जो मुसलसिल रेन फ्लड एमरजेंसी में असां सां टी वारदात थी आहे मुख़्तलिफ़ मरहलनि में ऐं मुख़्तलिफ़ मौक़नि ते मुख़्तलिफ़ जॻहनि ते असांजे दोस्तनि खे जेको आहे उहो लुटियो वियो आहे। गन पॉइंट ते उन्हनि खे टॉर्चर कयो वियो आहे। असां इंतिज़ामिया खां ज़िले इंतिज़ामिया खां तहफ़्फ़ुज़ जी घुर करियूं था